दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे नामवर लेखक मोहतरम अमर जलील जी लिखियल कहाणी इश्क इबादत आहे ॿुधाईंदुसि। सिंधू जी, मूंखे हुकम थियो आहे त तुंहिंजे बारे में न सोचां, तुंहिंजे बारे में न ॻाल्हायां ऐं न ई तुंहिंजे बारे में लिखां। त पोइ छा सोचियो अथई? सोचां पियो त छा इहो सभु कुझु मुंहिंजे लाइ मुमकिन आहे? छो मुमकिन न आहे? इहो सवाल तूं सिंधू मूंखां पई पुछीं? तोखां पुछण जो हक़ नथी रखां छा? तोखे मुंहिंजी हयाती ते अख़्तियार आहे। मूं तुंहिंजे पेरनि जी पणी जो मथे ते महराब ठाहियो आहे, पर एतिरी चाहत चङी न आहे। मूं मोहबत कई आहे, वापारु न कयो अथऊं। तूं मुंहिंजे बारे में छो सोचींदो आहीं? छो जो मुंहिंजी का बि सोच तुंहिंजे महवर खां मथे न आहे। मुंहिंजे बारे में ॻाल्हाईंदो छो आहीं? छो जो तूं ई मुंहिंजी इब्तिदा आहीं ऐं तूं ई मुंहिंजी इंतिहा आहीं। ऐं भला मुंहिंजे बारे में लिखंदो बि छो आहीं? छो जो मुंहिंजो हर्फ़ अवल तूं आहीं ऐं मुंहिंजो हर्फ़ आख़िर बि तूं आहीं। मंदशनि जे बारे में छा सोचियो अथई? अजाई आहे। कीअं? मूं अज़ल खां हर जनम में तुंहिंजे बारे में सोचियो आहे, तुंहिंजे बारे में ॻाल्हायो आहे, तुंहिंजे बारे में लिखियो आहे। हिन जनम में इहा पाबंदी त मां तुंहिंजे बारे में सोचणु, ॻाल्हाइणु, लिखणु छॾे ॾियां, मुंहिंजे लाइ नामुमकिन आहे। मां इहा पाबंदी क़बूल न करे सघंदुसि। मजबूरी जी हालत में छा कंदी? मां भॼी पवंदुसि, भुरी पवंदुसि, पर तोखे विसारे न सघंदुसि। कोशिशि त करे ॾिस। अॼु ताईं को शख़्स पंहिंजी ज़िंदगी, बसीरत ऐं रोशनी खे कॾहिं विसारे सघियो आहे? मां सम्झां थी तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में अहिड़ो त पूरो इसरार रिश्तो आहे जो कंहिंखे को एतिराज़ हुअणु न घुरिजे। पंहिंजे रिश्ते जी वज़ाहत करणु ॾुखियो कमु आहे सिंधू। छो ॾुखियो कमु आहे? छो जो आम माण्हू असांखे ज़ाहिरी अख सां ॾिसंदा आहिनि। हू असांजे अंदरि जो अंत लही न सघंदा आहिनि। अहिड़ा माण्हू तुंहिंजे मुंहिंजे रिश्ते खे सम्झी न सघंदा। मूंखे ख़बर आहे, ऐं ख़बर अथई हू असांजे बारे में कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि? चवंदा आहिनि त तूं ऐं मां काफ़िर आहियूं। असीं काफ़िर आहियूं? हा। कीअं? असां ॿिन्ही इबादत जी हद ताईं हिक ॿिए खे चाहियो आहे। छा इहो सच आहे? पंहिंजी दिलि खां पुछी ॾिस सिंधू। बस दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। दोस्तों, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे? उन बाबति तव्हां पंहिंजी राय खां कमेंट्स लिखी आगाह कंदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे इन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं गॾोगॾु बेल आइकन खे बि क्लिक कंदा, त जीअं मुंहिंजी हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं जल्दी पहुची सघे। जेकॾहिं तव्हांखे हीअ कहाणियूं पसंदि अची रहियूं आहिनि त हिननि खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिणु कंदा। तव्हां सभिनी जी महिरबानी। थैंक यू।